जुम्मे जे ॾियारे साईं शहीद सदाम हुसैन खास के लिए साईं जे इसाले सवाब खातिर लखु सलवात पढ़ी वई आ। उहा मजलिस थी आ जेका रब तू पान मल्हायूं वेठो वा माना सलवात थी आ लखु सलवात जे सदके ऐं ही महीनो अम्मा फातिमतु ज़हरा जो वा अम्मा फातिमतु ज़हरा जे सदके शहीद सदाम हुसैन खास के लिए साईं के जन्नतुल फिरदौस में नबी सरदार जी कचहरी ऐं पाड़ो नसीब फरमा। ओ मौला शहीद सदाम हुसैन साईं सां जेके भी यज़द में शहीद आसिफ सरकी साईं ऐं जेके भी गॾु सभु मज़लूम शहीद थिया सफ़र जा मुसाफ़िर उन्हनि सभिनी जे रूहनि खे नबी साईं जे हथारनि जो सवाब पेश कयोसीं। ओ मौला सभिनी के जन्नतुल फिरदौस में आका करीम जी कचहरी ऐं पाड़ो नसीब फरमा। ओ मौला अॼु साईं जेको साईं बाबा मंजूर हुसैन खास केली साईं जमील साईं बादशाह जेको एक प्रोग्राम कयो वा शहीद जे सवाब खातिर लखु सलवात पढ़ाई थाऊं साईं वारनि जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला इमाम हुसैन जो वास्तो थी ऐं इमाम सज्जाद जो वास्तो थी शहीद सदाम साईं जे बचड़नि खे पुटनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं जे मासूम बचड़नि जी पारत थई यतीमनि जे यार जो वास्तो थी इन्हनि खे क़यामत ताईं पंहिंजे हिफ़्ज़ अमान पनाह अता फरमा। ओ मौला साईं मंजूर हुसैन साईं जे रोज़गारनि में ज़ाहिरी ग़ैबी बरकतूं माल रिज़्क़ में बरकतूं गंजो अता फरमा। मौला हे घर ऐं घर वारा तुझे साम आहिनि तुझी पनाह में आहिनि इन्हनि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कर ऐं इन्हनि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला साईं शफीक अहमद लाखो साईं के साईं जे बचड़नि खे अमड़ियुनि न्याणियुनि खे सभिनी घर वारनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला साईं फैज़ मोहम्मद सरखी साईं के साईं जे सभिनी घर वारनि खे अम्मा मिठी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। जेके भी लाखा ख़ाशकेली सरखी ऐं जेके भी दुआ में सभई वेठा आहिनि इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी सभिनी जा दुख दर्द दूर कर दुख गुरबतूं बीमारियूं सब दूर फरमा। ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा। ओ मौला महबूब जी उम्मत के अली अकबर जो वास्तो थी फिरके वारियत खां बचा असां जेके भी दुआ में वेठा हूं असां सभिनी जो अॼु बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा जल जे घरनि में किरोध औलतों किरोध दूर फरमा। ओ मौला जन खे रोज़ी आहे पर बरकत न आहे उन्हनि जी रोज़ी में ग़ैबी बरकतूं उन्हनि जे 100 में 1000 जूं बरकतूं अता फरमा। साईं मंजूर हुसैन साईं जे साईं जमील साईं सजाद साईं साजिद साईं जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि सभु पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मोहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह नारे हैदरी।
बाबा हिकड़ी हिकड़ी नात पढ़ो तो बोल